नाज़रीन, नबीसर रोड में प्राइवेट स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द ईश्वर ते उस्ताद तरफ़ां तशद्दुद कयो वियो। शागिर्द जे वारसनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था तालिब चांडियो जी हिन रिपोर्ट में। नबीसर रोड वेझो नबीसर थर जे लक्ष्य मॉडर्न प्राइवेट स्कूल में 9 सालनि जो ईश्वर पुट चंदर महाराज पढ़ंदो रहियो ऐं ईश्वर जो वालिद चंदर नबीसर थर जी PPHI अस्पताल में कमु कंदो रहियो। संदसि पुट ईश्वर लाइ हज़ारे ख्वाब ॾिठा ऐं ईश्वर पढ़ी वेंदो, खेसि नौकरी मिली वेंदी, तॾहिं सभई सूर हलिया वेंदा ऐं ज़िंदगी ठही वेंदी। पर उहे सभु ख्वाब ख़ाक में मिली विया। जॾहिं सुबुह सवेर ईश्वर हिकु जॾनि सां स्कूल वियो, उते स्कूल में मामूली ॻाल्हि तां मास्तर असगर दर्स ईश्वर जी गिची में रबड़ जो पाइप विझी खेसि मथे खणी ज़मीन ते उछलायो ऐं उन पाइप सां ईश्वर जे नाज़ुक चेल ते तशद्दुद कंदो रहियो। नेठि मासूम ईश्वर बेहोश थी वियो। गॾु पढ़ंदड़ साथी ॿारड़ा ईश्वर खे घर खणी अची संदसि अमर जी झोली में ॾिनाऊं, तॾहिं ज़मीन पेरनि हेठां खिसकण लॻी। संदसि अमर जूं ओचंगारूं फ़ज़ाउनि जो पड़ाॾो बणिजी वियूं। पर संदसि वालिद चंदर उन करे चुप ऐं ख़ामोश रहियो त ग़रीब माण्हू आहियूं, मास्तर जे ख़िलाफ़ शिकायत कंदासीं त कंहिंसि ॻोठ मां लॾायो वेंदो ऐं स्वीपर जी नौकरी तां बि कंहिंसि फ़ारिग़ करायो वेंदो। उन करे संदसि ज़बान ते ख़ामोशी जा ताला लॻल ई रहिया, जंहिंखे 11 महीना खनि गुज़री विया। पर माज़ूर ईश्वर ऐं संदसि क्लास फेलू अमर सां गॾु कुझु दर्दनि जो दास्तान हिन तरह बयानु कनि था। असांजे पेप में ढल मथे करे कुता हेठां छॾे दरिया मां मथा आणींदे अॼु करो चिलार पकेड़े ॿिए में पढ़ण लक्ष्य मोटा पब्लिक स्कूल मुंहिंजी पढ़ाई लुरे कई है। साईं पेप गले में झले धिका ॾिनी, दरवाज़े खां हई दरे मथे रे हई लठा खणे हथ रेड़े आई धिका ॾिनी कुटी। साईं अहिड़ो कुटियो पाइप बीजा लठा आहिनि जेको के आहिनि गिलासां लठा उहे खां कुटी आहिनि। ईश्वर खे चेल टुटी आहे, हले कोन थो सघे, 10-11 महीना थिया। नंढड़े जॻह स्कूल वारा अहिड़ी हालत करी आहे, छोकिरे खे कुटे ॾाढा धकबक हणे पाइप में छिकी, पाइप कंध में घती छोकिरे खे मथे छिकी हेठां पटकियो। स्कूल जा ॿार आया, हिनखे कोठी आया, थेलो खणी आया, चई मासी हिनखे अहिड़ो ॿार मास्तर अहिड़ो कुटाई हिनखां हलिजे ई कोन थो। मूं हिनखे विहारियो न, हिनखां वेहिजे न बीहजे, तॾहिं अहिड़ी हीअ हालत हिन जी अहिड़ी थी। मूं चयो थिए अब या मुंहिंजो नंढड़ो एॾो लोड़े पियो, अवां कॾहिं हाणे पुछा करी त कहिड़ा हाल आहे छोकिरे जा, की न जॾहिं अवां को अहिड़ो मसइलो थी वियो आहे तॾहिं अवां अहिड़ो करियो आहे। मुताबिलो इहो त मां जाम असांजी मदद करे। गुरबत सबबि इलाज मुकमल न थियण करे ईश्वर अपाहिजपणे जो शिकार बणिजी वियो आहे ऐं कंहिं मसीहा जो मुंतज़र आहे। संदसि माइटनि इलाज लाइ घर जो अलो तलो विकिणी छॾियो, व्याज ते पैसा खणण सबबि कंगाल थी विया ऐं खेनि कर्ज़ी बि रोज़ तंग कंदा रहनि था। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त माज़ूर ईश्वर जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे ऐं माज़ूर जे माइटनि जी माली सहायता पिणु कई वञे ऐं ईश्वर पंहिंजे पेरनि ते हली सघे। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ TV न्यूज़, नबीसर रोड।